हक़ क़यामत जो ॾिहाड़ो हक़ आहे। इहो अक़ीदो ऐं ईमान न रखण वारो माण्हू काफ़िर आहे। जंहिंजो अक़ीदो यौम महशर जो न आहे उहो मोमिन न आहे, मुस्लमान ई न आहे। अल्लाह ताला उन क़यामत जे ॾिहाड़े में हर इंसान खां हिसाब वठंदो। महशर जे मैदान में हर इंसान खे पंहिंजे अमलनि जो हिसाब ॾियणो आहे। ऐं हिकिड़ो ॾिहाड़ो क़यामत जो 50,000 ॾींहं जे बराबरि हूंदो। हुन ॾिहाड़े ते अल्लाह जो ग़ज़ब हूंदो, अल्लाह जो कहर हूंदो। माण्हू नबीअनि वटि वेंदा, अर्ज़ु कंदा त हे अल्लाह जा रसूल असांजी मदद कयो, अल्लाह वटि सिफ़ारिश कयो। अंबिया किराम ख़ामोश थी वेंदा त अल्लाह अहिड़ो टंगियो आहे जो कॾहिं अल्लाह खे एतिरी कावड़ न आई आहे जेतिरी अॼु यौम महशर में कावड़ आहे। वञो ॿियो को दरवाज़ो वठो। हुन ॾिहाड़े ते सिज कानी बराबरि हेठि लही ईंदो ऐं हीअ ज़मीन ट्रामे जी बणाई वेंदी। हीअ ज़मीन मिटी जी आहे। हदीस मुबारक में हिन ज़मीन खे ट्रामे जो बणायो वेंदो। ट्रामो असां देग ठाहींदा आहियूं ट्रामे जी, जल्दी तपंदी आहे ऐं उहा ट्रामे जी देग घणी देरि ताईं गरम रहंदी आहे, हुन में चांवर गरम रहंदा आहिनि। इन करे ज़मीन ट्रामे जी बणिजी वेंदी। मथां सिज जी तपश जो हूंदी, हेठां ज़मीन ट्रामे जी, माण्हू गुज़रंदा पचंदा। इंसान अल्लाह जे ग़ज़ब में हर को इंसान बेनियाज़ थी वेंदो। कंहिं इंसान जे जिस्म ते लिबास ओढ़ियल न हूंदो, हर इंसान बेलिबास हूंदो, मर्द औरत। क़यामत जे ॾिहाड़े सभिनी जूं निगाहूं आसमान ते हूंदियूं, कंहिंजी बि नज़र कंहिं ॿिए पासे ॾे कोन वेंदी। यौम यफ़िरु अल-मरउ मिन अख़ीही, क़ुरान अजीब क़िस्म जो आहे। क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ यार यारनि खां जुदा थी वेंदा, साथी साथियुनि खां अलॻि थी वेंदा। को कंहिंजो हाल भाई, को कंहिंजो पुरसानी हाल, को कंहिंजो मददगार न हूंदो। हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, उन अफ़रा तफ़री जे ॾींहं में, उन भयानक ॾिहाड़े में, उन ग़ज़बनाक ॾींहं में, उन अज़ाब जे वक़्त में कुझु ख़ुशनसीब अहिड़ा हूंदा जंहिंखे अल्लाह पंहिंजे अर्शे मुअल्ला जो सायो नसीब फरमाईंदो। हुन ॾिहाड़े ते उन्हनि ख़ुशनसीबनि जे लाइ इहो 50,000 ॾींहंनि जो जे बराबरि ॾींहुं ईअं गुज़री वेंदो जीअं फज्र जो बरक़ातूं सुन्नत अदा करियो आहे। जॾहिं हिसाब किताब थी वेंदा, उन्हनि खां पुछा कई वेंदी त केतिरी देरि बीठा हुयो, चवंदा बरक़ातूं नफ़िल पढ़ियो आहे। सिज उभरण जेतिरो देरि थियो आहे, सिज चढ़ी ईंदो आहे मथे, उभरण खां वठी मथे चढ़ण ताईं एतिरो वक़्तु यानी त थोरो वधीक वक़्तु लॻंदो। त माण्हू चवंदा ख़ुदा जा पाना तव्हांखे 50,000 साल गुज़री विया आहिनि। पोइ अल्लाह जी रहमत उन्हनि खे ईअं लपेटी वठंदी जो उन्हनि खे को फ़िक्र न हूंदो, को डपु न हूंदो, को उन्हनि जे मथां रंजिश न हूंदी, को उन्हनि जे मथां ख़ौफ़ न हूंदो। ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न ग़म न ख़ौफ़, अल्लाह हर ख़ौफ़ खां उन्हनि खे आजो करे छॾियो। मुंहिंजा मौला असां सभिनी खे अर्श जो सायो नसीब कजो। चओ आमीन। सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही, नबी साईं तो फरमाए 7 ख़ुशनसीब अहिड़ा बाना आहिनि जिनखे अल्लाह अर्श मुअल्ला जो सायो नसीब करे। 7 ख़ुशनसीब मतिलबु 7 अमल आहिनि अहिड़ा। हबीबन फरमायो यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु, जंहिं ॾिहाड़े ते को सायो न हूंदो उन ॾिहाड़े इहे 7 ख़ुशनसीब अर्श मुअल्ला जे साए जे हेठां हूंदा। पहिरियों अल इमामुल आदिल, पहिरियों उहो बादशाह जेको पंहिंजी रईयत सां अदुल करण वारो आहे। उहो हुकुमरान साहिब इक़्तिदार जेको मनसब ते वेहण वारो आहे, कुर्सी ते वेहण वारो आहे। आदिल इमाम मां मुराद हिन वक़्त जो हुकुमरान जेको बि आहे, हुकुमरानी जी कुर्सी ते वेठो आहे, जेको सरकारी उहिदे ते वेठल आहे, हुकुम उन जे लाइ आहे। अदुल करण वारो आहे। पोइ जज जी कुर्सी ते वेठो आहे, MNA जी कुर्सी ते वेठो आहे, सदारत जी कुर्सी ते वेठो आहे, वज़ारत जी कुर्सी ते वेठो आहे, पुलिस जे उहिदे यानी सरकारी उहिदेदार आहे। ऐं माण्हुनि जो हुन सां मुआमिलो जुड़ियल आहे ऐं मुस्लमाननि सां रईयत सां इंसाफ़ करे, अदुल करे, उन्हनि सां भलो पेश अचे। क़यामत जे ॾिहाड़े इहो सरकारी मुलाज़िम क़यामत जे ॾिहाड़े अर्श मुअल्ला जे साए हेठां विहारियो। ऐं ॿियो वशाबुन नशा फी इबादत रब्बिही, ऐं उहो नौजवान, उहो जवान जंहिंजी जवानी
अल्लाह ताला जी इबादत में गुज़री आहे। वो नौजवान जंहिंजी जवानी अल्लाह ताला जी इबादत में गुज़री, उनजी नशो नुमा, उनजी वाध वेझ, उनजी जवानी जा ॾिहाड़ा कुराड़प में इन हाल में कदम रखियईं, ॾाढ़ी में अछा वार इन हाल में आयसि, उमिरि इन हाल में ढली जो पंहिंजी जवानी पंहिंजे अल्लाह जी इबादत में गुज़ारी आहे। केॾो ख़ुशि नसीब आहे उहो नौजवान जे जवानी जे वक़्त खे पंहिंजे मालिक जी इबादत में गुज़ारियो। केॾो बख़्त वारो आहे उहो नौजवान जेको अल्लाह जी इबादत में वक़्तु गुज़ारींदो आहे। जवानी में माण्हू वटि साईं मुंहिंजा मज़बूती आहे, कद काठ आहे, क़ुवत ताक़त आहे, किथे पंहिंजी तवानाई इस्तेमालु करे सघे थो, पर हिन पंहिंजो ख़याल, पंहिंजी तवानाई, पंहिंजी ताक़त, पंहिंजी क़ुवत पंहिंजे अल्लाह जी इबादत में गुज़ारी। मदीने वारे साईं फरमाया इन नौजवान खे बि अल्लाह अर्श मौला जे साए हेठां विहारियो। ऐं टियों वरजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुन बिल मसाजिद, ऐं उहो मर्द जंहिंजी दिलि मस्जिद सां जुड़ियल आहे। उहो मर्द जंहिंजी दिलि मस्जिद सां मिलियल आहे। जुड़ियल हुअण मां मुराद अल मुअल्लक लफ़्ज़ आहे। मुअल्लक मुअल्लक माना टंगियल, उनजी दिलि मस्जिद सां जुड़ियल हूंदी। वेंदो दुनिया जा कमकार कंदो, वाज वापार कंदो, हेॾे होॾे वेंदो, ऐं साईं मुंहिंजा कारोबार कमु कंदो, दिलि मस्जिद सां जुड़ियल हूंदी। अल्लाह केॾी महिल अज़ान ईंदी, हिन दुकान मां वापार मां जान छॾे अल्लाह जे हुज़ूर में वञी सिर झुकाइण दिलि मस्जिद सां जुड़ियल अथसि, दिलि अल्लाह जे घर सां जुड़ियल अथसि। क़यामत जे ॾियारे इहो जेको मस्जिद सां मुहबत रखण वारो आहे अर्श मौला जे साए में वेठो। ऐं साईं करीमन फरमायो विलायत जो हिकिड़ो दर्जो आहे जंहिंखे नजीब सॾिबो आहे। छा सॾिबो आहे? नजीब, नुजबा, जंहिंजे हथनि में अल्लाह ताला नजीब माना मेख, ज़मीन जूं मेखूं, जिनजे ज़रिए अल्लाह हिन ज़मीन खे हलाईंदो आहे, हे निज़ाम हलाईंदो आहे। नुजबा मदीने वारे साईं फरमायो उहे नुजबा इहो दर्जो न निमाज़ुनि सां मिलंदो, न रोज़नि सां मिलंदो, न ज़कातुनि सां मिलंदो, न ख़ैरातुनि सां मिलंदो। इहो दर्जो नुजबा विलायत जो इहो मक़ाम उन्हनि खे मिलंदो आहे जेके मस्जिदुनि में वेहण वारा, मस्जिदुनि जी सफ़ाई करण वारा, मस्जिदुनि सां मुहबत रखण वारा, मस्जिदुनि जी ख़िदमत करण वारा। इन्हनि खे अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे नजीब बणाए उथारींदो। सुभान अल्लाह। ऐं चौथो रजुलानी तहाबा फिल्लाह इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि, ॿ उहे मर्द जेके अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए खे मुहबत रखंदा आहिनि, अल्लाह जे ख़ातिर गॾिबा आहिनि, अल्लाह जे ख़ातिर जुदा थींदा आहिनि। उन्हनि जो मामिलो अल्लाह जे ख़ातिर हूंदो। उहे मर्द जेके अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मुहबत रखंदा आहिनि। असां जेके हींअर गॾिजी वेठा आहियूं न, असां हिते कंहिं कारोबार जे लाइ कोन वेठा आहियूं। हाजी अली जान हींअर मुंहिंजी तकरीर कयो त ॿुधे मूंसां कुफ हिन जी ॾेती लेती कोन्हे का, हिन जी अल्लाह ख़ातिर मूंसां मुहबत आहे, मुंहिंजी हिन सां मुहबत आहे, तव्हांजी मूंसां मुहबत, मुंहिंजी अल्लाह ख़ातिर तव्हां सभिनी सां मुहबत आहे। इहे मर्द मदीने वारे साईं फरमायो इहे ॿ मर्द जेके अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मुहबत रखण वारा आहिनि, मां अल्लाह उन्हनि खे अर्श मौला जे साए हेठि जन्नत सां मुहबत रखंदा कयो। अल्लाह मतिलबु इहो निकितो अल्लाह वारनि सां मुहबत रखंदा कयो, भलनि सां मुहबत रखंदा कयो। तव्हां जेको असांखे पंहिंजे मुर्शिद दिलबर साईं सां मुहबत आहे, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे कामिल वली सां मुहबत आहे, अचणु वञणु आहे, अचूं बि अल्लाह जे ख़ातिर था, वञूं बि अल्लाह जे ख़ातिर था, मामलात अल्लाह जे ख़ातिर। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े इहे जेके हिक ॿिए में मुहबत रखण वारा हूंदा अल्लाह जे ख़ातिर, अईनल मुतहाबून बिजलाली, रब क़यामत जे ॾिहाड़े सॾींदो ओ उहे बाना किथे आहिनि जेके मुंहिंजे ख़ातिर हिक ॿिए में मुहबत रखण वारा हुया, से किथे आहिनि जेके रब जे ख़ातिर हिक ॿिए में मुहबत कंदा हुया। ओरे अचो सभई ईंदा। साईं करीमन फरमाया यौम उज़िल्लुहुम फी ज़िल्ली यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ली, जे अॼु ॾिहाड़े ते मुंहिंजे साए खां सवाइ यानी अर्श जे साए खां सवाइ को सायो न आहे। अचो मुंहिंजे ख़ातिर हिक ॿिए में मुहबत रखण वारो, मां अल्लाह जे अर्श जो सायो तव्हां जे लाइ क़ाइम कयो। सुभान अल्लाह। ऐं 4 थिया। 5 वरजुलुन तलबतु इमरातुन ज़ातु मनसबिन व जमालिन, हिकिड़ो मर्द आहे जंहिंखे का औरत बुराई जे लाइ सॾे, तवजह मर्द आहे उनखे औरत गुनाह जे लाइ सॾे, ऐं औरत ज़ात मनसबिन व जमालिन सूह वारी आहे,
हुस्न वारी बि आहे, को ॾिसण वारो बि न आहे, को पसण वारो बि न आहे, ऐं को विच में रुकावट बि न आहे। औरत सॾे थी बुराई जे लाइ, औरत बि राज़ी आहे, ऐं हिन मर्द खे बुराई जे लाइ सॼई, ऐं हिन चयो काल इन्नी अख़ाफ़ुल्लाह, ओ औरत ओ बुराई जे लाइ सॾण वारी, अगरचे को ॾिसण वारो न आहे, अगरचे को असांजे विच में हायल न आहे, पर इन्नी अख़ाफ़ुल्लाह, मूंखे पंहिंजे अल्लाह जो ख़ौफ़ आहे। मां अल्लाह जे ख़ातिर तुंहिंजे वेझो कोन वेंदुसि। तुंहिंजो हुस्न मुंहिंजे साम्हूं मांद आहे, तुंहिंजे हुस्न जी, तुंहिंजे सूंहं जी का हैसियत न आहे। मुंहिंजे लाइ मुंहिंजे अल्लाह जो हुस्न काफ़ी आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजे अल्लाह जी मोहब्बत काफ़ी आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजे रब जी मोहब्बत काफ़ी आहे। मदीने वारे साईं फरमायो, जेको मर्द पंहिंजो पाण खे बुराई खां रोके, औरत सॾे ऐं हे बुराई खां पाण खे बचाए, क़यामत जे ॾियारे इन खे बिना हिसाब जे जन्नत में रवानो, इहो पक्को जन्नती आहे। जंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो वाक़ियो पेश अचे जो का औरत बुराई जे लाइ सॾु करे, ऐं हे अल्लाह जे ख़ातिर, ॿियो को सबबु न हुजे, मतिलबु माण्हू ॾिसी वठनि, माण्हुनि जे करे, दुनिया वारनि जे करे न, अल्लाह जे ख़ातिर रब जो ख़ौफ़ दिलि में रखे, उन गुनाह खे, बेहयाई बदकारी जे कम खे पुठी ॾेई वापसि मोटी अचे। मदीने वारे साईं फरमायो, उनजे दिलि में अल्लाह नूर पैदा फरमाईंदो, उनखे अल्लाह ईमान जी लज़्ज़त अता फरमाईंदो आहे, उनजे दर्जनि खे अल्लाह बुलंद फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं छहों, उहो ख़ुशि नसीब अख़फ़ा, हा रजुलुन तसद्दक़ अख़फ़ा हत्ता ला तअलम शिमालुहु मा तुनफ़िक़ु यमीनुहु। मदीने वारे साईं फरमायो, उहो मर्द जेको अल्लाह जी राह में ख़ैरात करे, रब जी राह में ख़र्च करे, सखावत करे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न, माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ न, माण्हू ॾिसनि वाह वाह कनि न, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न, रब जे लाइ ख़र्च करे। हत्ता ला तअलम शिमालुहु मा तुनफ़िक़ु यमीनुहु, सॼे हथ सां ख़ैरात करे त खॿे हथ खे ख़बर न पवे त हिन छा ॾिनो आहे। 100 रुपया ॾिनई, 1000 रुपया ॾिनई, हिन हथ खे ख़बर न पवे, ईअं अल्लाह जी राह में ख़ैरात करे। इहो सखी जेको रब जी राह में ख़र्च करण वारो आहे, अल्लाह जी राह में पंहिंजो माल लुटाइण वारो आहे। मदीने वारे साईं फरमायो, क़यामत जे ॾियारे सभिनी खां पहिरियां इहो माण्हू जन्नत में रवानो थिए। अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो वॾी ख़ुशि नसीबी आहे हुनजे लाइ, जेको रब जी रज़ा जे लाइ पैसो, अल्लाह दौलत इंसान जी कमाई आहे, वरी सूरत सां थी ख़र्च थिए, वरी साईं मुंहिंजा हुनखे ख़र्च करणु वॾो औखो हूंदो आहे अल्लाह जी राह में ॾियणु। पर मदीने वारे साईं फरमायो, सखावत करे, ख़ुसूसन रमज़ान में, हींअर रमज़ान में साईं दस्तरख़्वान था हणनि, ख़ैरात था कनि, पोइ सॼी दुनिया खे गॾु करे ॾेखारनि था, 50 माण्हू कैमराऊं झले बीहनि था, ऐं छा आहे साईं हे ख़ैरात करणु आयो, हे राशन थो तक़सीम करे, हे साईं मुंहिंजा फलाणे जे जॻह ते ख़र्च थो करे, सेरी थो कराए, तारी थो कराए, पोइ हुनखे वीडियो भरींदा, सोशल मीडिया ते रखंदा। हिन ख़ैरात जो कहिड़ो फ़ाइदो, हिन ख़र्च करण जो कहिड़ो नफ़ो। मदीने वारे साईं फरमायो, ख़ैरात उहा आहे जेका अल्लाह जे लाइ कई वञे ऐं उनखे माण्हुनि खां लिकाए अदा कयो वञे। हा ज़ाहिर ज़रूर माण्हुनि जे साम्हूं ख़र्च करे, जेकॾहिं माण्हुनि जे साम्हूं ॾे बि थो त उन में नियत इहा न हुजे त माण्हू ॾिसनि वाह वाह कनि, बल्कि नियत इहा हुजे माण्हुनि जे साम्हूं जे ख़ैरात करे, ज़ाहिर ज़रूर ख़ैरात करे त दिलि में इहो इरादो रखे त माण्हुनि जी वाह वाह न थिए, मूंखे मुंहिंजे अल्लाह जी रज़ा। ऐं आख़िरी उहो मर्द रजुलुन ज़करल्लाह ख़ालियन, वो मर्द जेको तन्हाई में वेही अल्लाह जो ज़िक्र करे, अकेलाई में वेही, तन्हाई में वेही, बचड़ा ॿार न हुजनि, को ॾिसण वारो न हुजे, को पसण वारो न हुजे, ऐं हे वेही अल्लाह जो ज़िक्र करे, अल्लाह 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 वेही करे, अल्लाह अल्लाह अल्लाह, तन्हाई में वेही रब जो ज़िक्र करे, ऐं ज़िक्र कंदे कंदे, अल्लाह अल्लाह कंदे कंदे, नबी साईं फरमायो, फ़फ़ादत ऐना, उनजी अखियुनि में लुढ़क वही अचनि, अल्लाह जी मोहब्बत में, फ़र्ते मोहब्बत में, जज़्बात में अची रब खे यादि कंदे कंदे, ज़िक्र कंदे कंदे, अल्लाह अल्लाह चवंदे चवंदे, अचानक हिनजी अखियुनि मां लुढ़क वही अचनि। ऐं जेको मुर्शिद असांजा केतिरा ज़िक्र क़ल्बी ॾिसींदा आहिनि न, त इहो दिलि ज़िक्र थी करे ॿुधण में त कोन थो अचे त दिलि कीअं थी ज़िक्र करे। हिनजी निशानी इहा आहे, जॾहिं दिलि ज़िक्र में जारी थींदी आहे त हुनजूं अखियूं पाणे पाणे वेही पवंदियूं।
अखियुनि मां लुढ़क वही ईंदा आहिनि, रोअण जारी थी वेंदो आहे। नबी साईं फरमायो तन्हाई में वेही अल्लाह जो ज़िक्र करे ऐं हुन जा ॻोढ़ा जारी थी वञनि। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो क़यामत जे ॾियारे इन ज़ाकिर खे, इन अल्लाह अल्लाह करण वारे खे अल्लाह अर्श मौला जो सायो नसीब फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे। हिन खां अलावा तबरानी में, इमाम तबरानी मुअज्जम कबीर में हदीस मुबारक आंदी आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू कंहिं तंग दस्त खे कर्ज़ ॾे, उहो तंग दस्त आहे, परेशान हाल आहे, तंगी में आहे, उन तंगी खे दूर करण जे लाइ उनखे कर्ज़ ॾे, पोइ उनखे कर्ज़ वसूल करण में आसानी पैदा करे, उनजे कर्ज़ जे वसूल में, उनजे वसूल में वापसि वठण में आसानी पैदा करे। मतिलबु आहे त 1000 रुपया कर्ज़ ॾिनई त पोइ उन खां 50 रुपया 100 रुपया आस्ते आस्ते करे वसूल करे, या साईं मुंहिंजा महबूबन करीमन फरमायो या उनजी तंगी ॾिसी, उनजी तंग दस्ती ॾिसी, ॾिसे थो अदा नथो करे सघे, उहो कर्ज़ लाहे नथो सघे, पोइ अल्लाह जे ख़ातिर उनजो कर्ज़ माफ़ करे छॾे, उनजे कर्ज़ खे बख़्शे छॾे। मदीने वारे साईं फरमायो इहो मिस्कीन जे कर्ज़ माफ़ करण वारो या कर्ज़ जे लाइ आसानी पैदा करण वारो क़यामत जे ॾियारे अल्लाह जे अर्श जे साए जे हेठि विहारियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं ॿी हदीस मुबारक मुस्नद अहमद बिन हंबल में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं माण्हू खे यतीम जे मथां ख़र्च कयो, यतीम जी परवरिश कई, कोई यतीम आहे, पोइ बच्चो यतीम आहे जंहिंजो अबो वफ़ात करे वञे, अम्मा वफ़ात करे वञे, उनजी परवरिश करण वारो कोन आहे, उनजी पालना करण वारो कोन आहे, हे उनजो ख़र्च बर्दाश्त करे, उनजी तालीम तरबियत, उनजी वाद वेद फटे लटे कपिड़े जो उनजो ख़र्च बर्दाश्त करे, इहो यतीम जी पालना करण वारो क़यामत जे ॾियारे अर्श मौला जे साए। बल्कि ॿी हदीस मुबारक आहे, ग़ालिबन सही मुस्लिम शरीफ में आहे, महबूबन करीमन फरमायो काफ़िलुल यतीम का आतैन यौमल क़यामत, क़यामत जे ॾियारे यतीम जी परवरिश करण वारो मूं मोहम्मद करीम सां हीअं गॾु जन्नत में रहंदो। नबी सोने हीअं आङुरियूं मिलाए ॾेखारियूं, साईं फरमायो जी आङुरियूं मिलियल आहिनि, ईअं क़यामत जे ॾियारे उहो मूं मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में वेंदो। ऐं ॿी हदीस मुबारक आहे, मां बैहक़ी शोबुल ईमान में आंदी आहे, साईं करीमन फरमायो जे माण्हू ज़ुल्म खां पासो कयो, ज़ुल्म करण खां कीबाई परे रहियो, ज़ुल्म न कई, मौक़ो मिलियो त कंहिंजो हक़ खावां, ज़्यादती कयां पर ज़्यादती न कई, ज़ुल्म खां पाण खे बचायई, इन ज़ुल्म खां बचण वारे इंसान खे क़यामत जे ॾियारे अर्श जो सायो नसीब कयो। ऐं आख़िरी हदीस साईं फरमायो जेको माण्हू खे मुस्लमान जी मुश्किल हल करे, उहो मुस्लमान खे मुसीबत में आहे, को दुख में आहे, रंजीदा आहे, ग़म में आहे, परेशानी में आहे, को उन मुस्लमान जी हली वञे मदद करे, उनजी मुश्किल हल करे, उनजी मुश्किल ख़तमु करे, इहो मुस्लमाननि जूं मुश्किलातूं लाहिण वारो, उनजे कंहिं वटि इलाज जा पैसा न आहिनि इलाज कराए, कंहिं वटि ईद जा कपिड़ा न आहिनि उन्हनि ईद जा कपिड़ा वठी ॾे, कंहिंखे राशन वठी ॾे, कंहिंजो ख़र्च पूरो करे, कंहिंजो ॾुख लाहे, हली वञी उनजी सिफारिश करे, मुख़्तलिफ़ जिहतूं आहिनि, मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि कंहिंजी मुश्किल लाहिण जा, हर कंहिंखे पैसे जी त मुश्किल कोन हूंदी आहे न, ॿियूं मुश्किलातूं आहिनि, हली वञी उनजी मदद कयो। अल्लाह तव्हांखे इज़त ॾिनी आहे, साहिब मनसब बणायो आहे, या एतिरी पहुच वारा आहियो जो तव्हांजी सिफारिश क़बूल कई थी वञे, तव्हां हली वञी कंहिंजी सिफारिश कयो, के मुहताज परेशान मुश्किल ज़दा मुश्किल मुस्लमान जी मदद कयो। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह क़यामत जे ॾियारे तव्हांखे अर्श मौला जो सायो नसीब कंदो। हेतिरा अमल तव्हांखे ॿुधाया अथमि, को त अमल कंदो इंशाअल्लाह, अल्लाह कंदो कंहिं न कंहिं अमल जे ज़रिए अल्लाह अर्श जो सायो नसीब फरमाए। रब असां सभिनी जी मग़फ़िरत फरमाए, अल्लाह क़यामत जे ॾियारे जी मुश्किलातुनि खां बचाए। रब खां दुआ आहे अल्लाह असां सभिनी खे उन्हनि ख़ुशि नसीबनि में शुमार फरमाए जिन खे अर्श मौला जे साए हेठि विहारे। अल्लाहुम्मा सल्ली अल्लाहु आमीन।